वगण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वगण में पीपल्स पार्टी जे MP सरदार अहमद खान चांडियो ऐं बुरहान खान चांडियो यारो देरो में समाजी अॻवान हाजी अब्दुल जब्बार तुनियो जी रिहाइशगाह ते पहुची साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त हाजी अब्दुल जब्बार तुनियो वॾो भाउ आहे जंहिंसां पुराणा तालुकात आहिनि। हिते अची ख़ुशी थी असां सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। हिन वधीक चयो त हाजी अब्दुल जब्बार तुनियो पिणु ख़ातिरी कराई आहे त हू पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी हिमायत कंदा। असां अवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। असां रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। हिन वधीक चयो त मकानी इलेक्शन में पीपल्स पार्टी हर हंधि कामयाब थींदी। असांजे उम्मीदवारनि सां कंहिंजो बि को मुक़ाबिलो न आहे। तीर ई तीर हलंदो। इलेक्शन जो ज़मानो आहे पीपल्स पार्टी तरफां कलीम अहमद के टिकट मिली ऐं कलीम बीठो त असांजे हाजी साहब सां असांजा पुराणा वास्ता आहिनि। मुंहिंजे वालिद साहब जे टाइम खां वठी ॾाॾे जे टाइम खां वठी असां गॾु सियासत कई आहे। महिरबानी आहे, वॾनि ॿाहिरनि वांगुरु आहे कि दोस्त विच में ॻाल्हायो। मां चयो हाजी साहब ॾे हलणु मूंखे इहो आहे कि मुंहिंजो पंहिंजो घरु आहे। अॼु नज़ीर मां सां कल्ह राति ॻाल्हि कई, वरी नवाब साहब सां मां ॻाल्हि कढी त नवाब साहब लफ़्ज़ी चया त भाउ असांजो यार साहब घर हिकिड़ो आहे, को मसइलो ई कोन्हे। आया आहियूं हाजी साहब वटि पहुतासीं। हाजी साहब वॾी महिरबानी कई। असांजे आए त टई ॿाहिरि आयासीं, मां हुउसि, रेहान ख़ान हो, नवाब साहब हो ऐं हाजी साहब उहो मान ॾींदे वधीक अव्हांखे पाण ॿुधाईंदो त जेको फ़ैसिलो आज साहब कयो आहे ऐं पीपल्स पार्टी जी फतह थींदी। सॼो ज़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। पीपल्स पार्टी कढंदी। आख़िर कर नवाब साहब आया, शुक्रगुज़ार आहियूं। सॼी बिरादरी इकट्ठे थी वई। महिरबानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।